अगुवाउन जा मारियो तो असां कां त मूं धकड़ा सेकींदे सुहां तां पोइ रज मरा जी वो पुछनि यह की काबिल एहतराम मोहतरम गुलाम रसूल भाई सदर कचेरी सिंध जी कैबिनेट सभी न्याय की काबिल एहतराम इलेक्शन कमेटी सदर साईं गाजी खान चांडियो साहब चांडियो को जमालिया जमालिया उन्हनि जा संदूर साहिब सलाम जी उस्ताद तमामु बहितरीन पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असीं जेके वर्किंग कमेटी जा मेंबर आहियूं घर में तक़रीबन असां सभई पुराणा आहियूं कुझु के दोस्त जीअं कटे दोस्त नवां आया आहिनि पर असां ही सॼी ज़िंदगी 5 साल जो ॿिए असां कटिलूं कयूं 5 साल में अलाह जी महिरबानी सां पुराणी बाजी में सदर साहब ऐं साईं रफ़ी बि ॿई पुराणा वेठा आहिनि पर किथे मसइला हल थियण जी पोज़ीशन में न हूंदा सिर्फ़ु असां हिते तकलीफ़ करे पंहिंजो ॻाए वॼाए वरी पंहिंजो ॻाए वॼाए वॼायूं जीअं साईं दरबार वारो ॻाल्हि कई दादा 25-30 हज़ार रुपया ख़र्च करे पहुचूं था तकलीफ़ करे हलिया था वञूं पर असांखे फ़ाइदो नथो मिले मुंहिंजो हिते साईं खां सवालु आहे त साईं छा पाण जेके माण्हू वेठा आहिनि तव्हां ॾुआरी कोन्हे ॾुआरी असीं था आहियूं पर हिते छा तव्हां को फ़ाइदो सरकार जे प्राइम मिनिस्टर खे वठी ॾिनो आहे हे जॾहिं त हितां त मुंहिंजे घर में 3 जॻह नवियूं 5 जॻह पुराणियूं आहिनि 5 जॻह पुराणी ते जेको जो सर्विस चेक करा पुराणी जॻह हिनखे मथे रखणु खपे तव्हांखे टे नंबर ते खणी आहे इहो मेन मसइलो आहे उस्ताद जो साह जी नंढी आहे उस्ताद जी पर उन्हनि 5 जॻह मां का हिकिड़ी जॻह पाण हल कई आहे का मरकज़ी बाजी कई आहे इहा जो असां इहो वरी तकलीफ़ करे हलिया वेंदासीं हुते अमल साईं सिंध जो उस्ताद ॻाल्हि पसंदि ॾाढो परेशान सिंध जो उस्ताद मुंहिंजी बदिली थी वञे पर जेकॾहिं कंज़्यूमर अचे थो कोन थी थिए उनजी वजह इहा आहे त हुते पैसा वठंदा असां जेको सो दलाल थियूं हींअर हिकिड़ो ई तव्हां वटि पैसो मुंहिंजे घर में 5 खां 6 ते तव्हां कराया 8 उहो हिकु मुराद असांजी सॼी ज़िंदगी गले में छॾियो उहो पैसा ॾेई करायो पर असां न कराए सघियासीं उहो 20,000 न थी पोइ मर्कज़ी गाॾी जी पोइ हिते कहिड़ो सुवालु करणु खपे छा करणु खपे चूंडिजी आया तव्हांजो उस्ताद बेटे ॾिनो आहे तव्हां असांजा सदर आहियो असीं तव्हांखे मञूं था जीअं सिंधी क्रेम वेठी आहे पर तव्हां असांखे ॿुधायो न सही तव्हां हींअर ई बार बार चओ था तव्हां सोशल मीडिया ते तनक़ीद था कयो तनक़ीद हूंदी त ॾाढी हूंदी पर तव्हां खे ॿुधायो त सही त छा तव्हां हिन पीरियड में उस्ताद खे फ़ाइदो वठी ॾींदा मिलंदो उस्ताद खे फ़ाइदो मूंखे नथो लॻे जेकॾहिं असीं पुराणी वरी पुराणो तरीक़ो रहियो त मुंहिंजे घर में हाणे उस्ताद मायूस थी चुको आहे तमामु घणो मायूस थी चुको आहे उन मायूसी वञा मूंखे लॻे थो त हीअ सभिनी जो तकरीबन काफ़ी उस्ताद आहे जेके असांजा वेठा आहिनि पुराणा आहिनि हाणे मुंहिंजो आख़िरी आहे पर मुंहिंजे घर में पहिरीं त अचो हुनखे त ॿिया जेके मसइला तव्हां खणी आहियो तव्हां पहिरीं तव्हां ग्रामीण उस्ताद जो सेकेंड पोस्ट मूंखे ग्रामीण उस्ताद जो हाणे सेकेंड पोस्ट जेको रही आहिनि सीनियर जो जूनियर ॻाल्हायो सोशल मीडिया ते राति जो रखी जेकॾहिं मां हाउस पोस्ट वठी वग़ैरह पोस्ट त उन सां मसइला थोरी हल थींदा कॾहिं थिया सोशल मीडिया ते पोस्ट रखण सां जेकॾहिं मसइला हल थींदा त पोइ आउं सम्झां थो अॼु असांजो को मसइलो हुजे ई कोन पर हिकु मसइलो प्राइमरी उस्ताद जो हल थींदो तव्हां सेकेंडरी ते चलो आज कहिड़ो बेकार हो ख़राबु हो माण्हुनि खे हुजे पर सेकेंडरी जे उस्ताद जो त फ़ाइदा वठी ॾिना एच एस जी प्रमोशन साईं तव्हां मूंसां गॾु आहे तव्हां सेक्रेटरी वञो हिकिड़ी लेटर तव्हां न कढाए सघिया मूंसां गॾु आहे साईं तव्हां इहे माण्हू वेठा आहियो तव्हांखे बाज़ार थो चवां तूं अकबर बराबरी में 4 चकर पाण हली आई तव्हांजो जेकॾहिं मर्कज़ सदर हुजे जेकॾहिं सेक्रेटरी चवंदो न करे त पोइ मुंहिंजी ख़्याल में अफ़सोस जी ॻाल्हि अफ़सोस जी चकर ई थो छॾे उते जेकॾहिं हाणे बारकोड आहे सभिनी जा बारकोड लॻनि न ऐं जहिड़ो डायरेक्टर मिली आहे महीनो थियो आहे चयो असांखे ख़्याल ई कोन्हे एच एस प्रमोशन ख़राबु थी खोड़ सारा मसइला आहिनि जेकॾहिं हिन हिकु ॼणे ते बि ॻाल्हाईंदासीं राति गुज़री वेंदी महिरबानी करे जेकॾहिं असां छटो मूं कराची खे वेझा आहियूं तहरीक में तव्हां ॾिठो हूंदो त छटो अॻे नागरो रहियो हूंदो हींअर बि रहंदो तव्हां सां गॾु पर गुज़ारा मैदान वठो वेड़ खां सवाइ वाह कोन्हे वेड़ जे करे कयो हाणे तव्हां ॾिसो तव्हांखे कीअं कंदो हिन पोज़ीशन में हींअर फेस वेरीफाई जो सर मामा राति जो पोस्ट कया तव्हां उन खां पहिरीं घुरा त करियो आहे त बसि तव्हां पहिरीं जेके
हींअर बायोमेट्रिक में हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे। हिकिड़ो उतां 80 किलोमीटर ते टीचर मां हितां निकिरे 50 किलोमीटर ते उहे मसइला यार पहुचा मुंहिंजा फेस वेरीफाई थी वियो। तव्हां ॻाल्हाए तव्हां 26 तारीख़ वारो इजलास मुल्तवी कयो हिकिड़े सदर जे करे, हिकिड़े ज़िले जो सदर कोन्हे। अॼु जेके 8 कलाक कोन थिया उहो अॼु केरु सरकार कयो आहे? घटि में घटि करियो था त उहे शयूं वरी करियो। असांजा त वरी वॾा आहियो, असीं हिते इजलास में तव्हांखे चऊं था महिरबानी करे पहिरियों खां जेके पीरियड थियो आहे उहो पर हाणे उहो अमल थी ॾेखारियो। अहिड़ी मैदान वठो, बहुत अचिणो आहे, माण्हूअ जो किरदारु रहंदो, उहो किरदारु ॻाइण लाइ ॿिया सदर हुआ। तव्हां पूरा किरदारु ॾेखारियो रखी करे तव्हां पीरियड ॾिसो, तव्हां हाणे ॾिसो। महिरबानी करे आउं वधीक जेको सो पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां जेकॾहिं तव्हांजी का दिलि आज़ारी थिए, पर महिरबानी करियो उस्ताद जी तमामु वॾी परेशानी खां उहे मसइला आहिनि। हे 5 6 जेके मसइला आहिनि तमामु संगीन आहिनि, उनखे तव्हां जेको स्टेज वठंदा असीं अवां गॾु हूंदा।